नासिन ठठे वेझो क़ौमी शाहराह ते आयल टैंकर खे बाहि लॻी वई आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि उमर कुंभार। जी उमर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी वधीक तव्हांखे ॿुधाईंदो त अलाह त कींजर वेझो अली बेर वटि ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहराह ते आयल टैंकर खे बाहि लॻी वई। वॾे नुक़सान थियण जो ख़दशो। हेवी गाॾियूं ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहराह ते गुज़रण जो सिलसिलो जारी रहण सबबि ठट्टो हैदराबाद जेको सिंगल रोड आहे अली बेर वटि आयल टैंकर खे बाहि लॻी वई। आयल टैंकर खे बाहि लॻण सबबि रोड ब्लॉक थी वियो ऐं ॿुधायो वञे पियो त ड्राइवर ऐं क्लीनर जेके बाहि लॻण शर्ती तुर्त गाॾी मां लही विया। इन जे करे को बि जानी नुक़सान न थियो आहे, पर आयल टैंकर खे बाहि लॻण सबबि जेको हुन में आयल पियल हो जेको वही रोड ते अचण सबबि रोड खे बाहि वकोड़े वई आहे ऐं रोड ब्लॉक आहे। जी उमर कुंभार, महिरबानी जी।